नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ॾहीं मुहर्रम अल-हराम दौरान सिक्योरिटी ख़दशनि सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोबाइल सर्विस मुअत्तल कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोबाइल फ़ोन सर्विस सुबुह जो 6 वॻे खां राति जो 12 वॻे ताईं बंदि रहंदी। समूरे सिंध में मोटरसाइकिल जी ॿेर सवारी ते पाबंदी लागू कई वई। मातमी जुलूसनि जे दौरान सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जा जवान पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ॾहीं मुहर्रम अल-हराम दौरान सिक्योरिटी ख़दशनि सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोबाइल सर्विस मुअत्तल कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोबाइल फ़ोन सर्विस सुबुह जो 6 वॻे खां राति जो 12 वॻे ताईं बंदि रहंदी। समूरे सिंध में मोटरसाइकिल जी ॿेर सवारी ते पाबंदी लागू कई वई। मातमी जुलूसनि जे दौरान सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जा जवान पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि।